हीअ असां जेका वल पोखी हुआसीं वंगनि जी, हे हुनजो हिकिड़ो नतीजो आहे। माशाल्लाह ॿिया बि थिया आहिनि नंढा नंढा। हीअ हेॾां साईं हीअ आहे, हेॾे बि आहे न। हा हेॾे बि थिया आहिनि। ही वंगा थिया आहिनि। वारी वारीअ ते ही वलियूं बहितर थियूं थियनि पियूं। दाणो बि थियो आहे ज़बरदस्त। भिंडियूं बाक़ी बाक़ाइदा थियूं आहिनि साईं। 2-3 बोड़ भिंडियुनि जा करे विया आहियूं। टमाटर भी थिया आहिनि, टाइम टेकिंग आहिनि। हर शइ टाइम टेकिंग आहे। ईअं त हेॾां ही टमाटर बि थियो आहे। बाक़ी ही असां पोखियूं आहिनि, गिदरा वग़ैरह पोखिया अथसीं। मेहन खे प्रॉपर मैनेज न करे सघिया आहियूं, बहरहाल ही थिया आहिनि। नंढड़ा नंढड़ा मेहा जाम थिया आहिनि। ही पर हर शइ पॉसिबल आहे, तक़रीबन हर वल पॉसिबल आहे। जेका कंहिं आम सुठी ज़मीन ते थी सघे थी, उहा वारीअ ते बि थी सघे थी। बहरहाल हिते मिटी आहे, थोरो घणो भाण बि आहे। असां जेकॾहिं हिनखे प्रॉपरली पंहिंजी हिन कंहिं एरिया में इहो कयूं त असां हितां तक़रीबन हर सब्ज़ीअ जो लुत्फ़, हर फ्रूट जो लुत्फ़ वठी सघूं था। ही हिकिड़ो ॿूटो पोखियो आहे। हे छा जो आहे ज़ुल्फ़िकार? तूत तूत। हा माशाल्लाह मेहा जिंदाबाद। ऐं ॿियो गुल ॾिसो न, मूं वटि अंदरि माखी वेठी आहे, सॼो ॾींहुं हिननि गुलनि मां जेको आहे सो रस चूसे थी पई। हे वरी तूरियूं बि थियूं आहिनि माशाल्लाह। तूरियूं ॾेखारिजां। सो वंगा, तूरियूं, टमाटर, भिंडियूं, मेहा ऐं दाणा जाम थी विया। तक़रीबन इलाही शयूं थियूं। ऐं उन खां अॻु में फरियूं बि असां पोखियूं आहिनि। फरियूं थोरो थियूं आहिनि, पर इहो बि असां फस्ट टाइम हुयो त उन्हनि खे असां थोरो घाटो पोखे विया आहियूं। फरियूं ही नंढड़ियूं ई आहिनि, हिन में फरी थी आई आहे ज़बरदस्त। बाक़ी ईअं टमाटर थियनि पिया। मंज़ूर खे टास्क ॾिनी अथसीं त अॼु थोरियूं भिंडियूं पटे। सो तव्हां सभिनी खे सलाह आहे, जंहिं वटि वैसो ॿ वैसा ईअं ख़ाली पिया आहिनि, उते थोरो घणो मिटी भाण उनखे नरम करे ऐं पंहिंजी ताक़तवार कुझु न कुझु पोखिजे त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो तमामु ताज़ा ऐं सुठियूं शयूं असांखे अवेलेबल थी सघनि थियूं।